सिंध एक्शन कमेटी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त सिंध खे हिन वक़्तु इसराइल बणाइण लाइ मलक रियाज़ जहिड़नि सरमाएदारनि खे मेगा मंसूबनि जी इजाज़त ॾिनी वई आहे। प्रेस क्लब घारो में रियाज़ चांडे सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सैयद जलाल महमूद शाह चयो त हुकूमत जमहूरियत जे नाले ते सिंध में आमिरियत मणे छॾी आहे। फुलट वारा तव्हां आहियो जिन खे तव्हां थियणु घुरिजनि केस जे हुकूमत उन करे असीं चाहियूं था त इन शइ खे जारी रहे ऐं इहो तसलसल जारी रहंदो। इंशाअल्लाह ताला सॼी सिंध जाॻंदी ऐं सॼी सिंध जो उथी बीहंदी, सॼी सिंध जा माण्हू ईंदा। असां हिननि पीपलनि ऐं हीअ जेको ज़रदारियुनि मां जान छॾाईंदासीं। उन्हनि चयो त सिंध खे हिन वक़्तु इसराइल बणाइण लाइ मलक रियाज़ जहिड़नि धारियनि सरमाएदारनि खे मेगा मंसूबनि जी इजाज़त ॾिनी वई आहे। बहरिया टाउन ख़िलाफ़ लाहौर ऐं इस्लामाबाद में भी नारा बुलंद थी चुका आहिनि ऐं जल्द सिंध में राब्ता मोहम्मद सिंध असेंबली ऐं सीएम हाउस जो घेराव कंदासीं। 6 तारीख़ खां वठी अॼु 20 तारीख़ ताईं सिंध जो अवाम मुसलसल एहतजाज में आहे। अॼु गगर फाटक खां वठी घारे ताईं ही माण्हू जेके आजाए करण आया हुआ तिन खे टाउन कमेटी बल्दियात खाते जा पैसा न आहिनि, तिन खे सिंध हुकूमत जूं बसूं न आहिनि। ही मिसकीन माण्हू धरती जो वजूद बचाइण आया आहिनि। ख़बरदार था कयूं सरकार खे त हीअ जेका वहशत तव्हां असांजे मथां लागू कई आहे, हीअ जेको गुंडाराज बर्पा कयो अथव, सिंध जी पुरमनतरी खे बिलावल ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी जी दहशतगर्द पुलिस ऐं मुराद शाह जी जेके दाबा आहिनि ऐं पीपल्स पार्टी जो सिंध जो सदर असांखे धमकियूं थो ॾे। हीअ तहरीक पुरमन आहे। ज़ुल्फ़काराबाद जे लाइ अॼु बि पैसा रखिया अथनि। असां था चऊं त ठटे जे मिसकीन माण्हुनि जो तव्हां पाणी चोराए, किंझर जो तव्हां पाणी चोराए, DH ऐं K4 खे तव्हांजो ठटो ज़रात में बि तबाह थी वियो, पीअण जे हाले जी डंड ते बि कब्ज़ो, किंझर डंड ते कब्ज़ो, ठटे जी ज़मीनुनि ते कब्ज़ो। कब्ज़ा सरकार जे ख़िलाफ़ एहतजाज हलंदो ऐं जीअं साईं जलाल चयो त हिन जो पहिरियों मरहलो अवाम जी सुजागी जो आहे उहो हले थो। ॿियो हिन जो मरहलो सिंध असेंबली जे घेरे जो आहे। गिरफ़्तारनि सां कश्मीर खां कराची ताईं जेल बि भरिजी वेंदा, रोड रस्ता बि वेहिजी वेंदा। सिंध जो माण्हू हाणे हिन पंहिंजी वतन जी विलार क़बूल करण लाइ कंहिं बि सूरत में तयारु न आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk